अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आवाज़ न्यूज़ में भली कार माया गजाला अबरो अया माया बिशारत सुमरो नजर जनासी खास खबरन $1 अरब लाइ IMF पाकिस्तान के मजबूर कयो हर क़ीमत ते IMF सां ॻाल्हियूं करण लाज़मी हो। IMF सां ग़लत मुआहिदो कयो वियो जेको ख़ामियुनि सां भरपूर हो ऐं शर्त बि सही न हुआ। वफ़ाक़ी घरू वज़ीर राणा सनाल्ला जो इस्लामाबाद में मीडिया सां ॻाल्हियूं। संदसि चवण आहे त इमरान ख़ान जी हुकूमत सिर्फ़ फरागोगी ऐं एहसन गुजर जी तक़दीर बदिलाई। मुल्क लाइ कुझु करे सघे हा त 4 सालनि में कुझु करे वठे हा। जंहिं शख़्स जे इशारे सां मुल्क लुॾी वेंदो हो उहो अॼु पाण लुॾी नथो सघे। हिकु शख़्स ॾफेड़ फैलाइण में मसरूफ़ आहे। इमरान ख़ान कंहिं सां गॾु वेहण नथो चाहे। इमरान ख़ान चई रहियो आहे त कंहिंखे बि न छॾींदुसि। गारियूं बि ॾेई रहियो आहे। शहीदनि जी क़ुर्बानी क़ौमुनि जी तक़दीर बदिलाए छॾींदी आहे। शहीदनि जो कर्ज़ त पोइ बि हूंदो आहे। उत्तर वज़ीरिस्तान में सिक्योरिटी फोर्सेस जो इंटेलिजेंस की बुनियाद ते ऑपरेशन 3 दहशतगर्द मारिजी विया। ISPR मूजिब उत्तर वज़ीरिस्तान जे इलाइक़े गुलाम खान कली में दहशतगर्दनि जी मौजूदगी वारे इतलाह ते फोर्सेस ऑपरेशन कयो। फायरिंग जी ॾेवट में 3 दहशतगर्द मारिजी विया जिन जे कब्ज़े मां हथियार ऐं गोला बारूद बि बरामद थिया। मारिजी वियल दहशतगर्द सिक्योरिटी फोर्सेस ख़िलाफ़ कार्रवाइनि में सरगर्म हुआ। चेयरमैन जॉइंट चीफ्स ऑफ स्टाफ कमेटी जनरल नदीम रज़ा जो ईरान जो दौरो। ISPR मूजिब जनरल नदीम रज़ा दौरे दौरान ईरानी सदर ऐं फ़ौजी क़यादत सां मुलाक़ात कई। मुलाक़ातुनि दौरान ख़िते जी सलामती ऐं स्ट्रेटेजिक मामलनि ते तफ़सीली ॻाल्हि ॿोल कई वई। सिक्योरिटी ऐं दिफ़ाई सहकार वधाइण ते इतफ़ाक़ कयो वियो। ईरानी फ़ौजी क़यादत दहशतगर्दी ख़िलाफ़ जंग में पाक फ़ौज जी क़ुर्बानियुनि जी वाखाण कई। अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी सां मुस्लिम लीग कॉफ जे सरबराह चौधरी शुजात जी मुलाक़ात। चौधरी शुजात आसिफ अली ज़रदारी सां अमड़ जे लाॾण ते उज़र ख़्वाही कई। मुल्क में कोरोना वायरस विझे 4 मरीज़ फौत थी विया। गुज़िरियल 24 कलाकनि दौरान 818 नवां केस रिपोर्ट। मुल्क में कोरोना वायरस जी शरह 4.47% रही। कोरोना वायरस सबबि 126 मरीज़नि जी हालत गणतीअ जोगी ॿुधाए पियो वञे। सिंध सरकार कोरोना वायरस जे वधंदड़ केसनि सबबि SOPs ते अमल करण जो हुकुम जारी करे छॾियो। सिंध जे घरू खाते पारां जारी कयल बयान में चयो वियो आहे त आवाम खे 6 फुट जो समाजी फ़ासिलो रखणु घुरिजे। हथनि खे बार बार धोइण, सैनिटाइज़ करण ऐं हथ मिलाइण खां पासो कयो वञे। सिंध जे घरू खाते तरफ़ां आवाम खे कोरोना वैक्सीनेशन ऐं बूस्टर डोज़ लॻाइण जी हिदायत। सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह सूबाई काबीना जो इजलास 5 जुलाई ते तलब करे वरितो। कराची में नओं सनती ज़ोन क़ाइमु करण लाइ 2000 एकड़ ज़मीन ॾियण जी मंज़ूरी ॾिनी वेंदी। सिंध में बिजली जा अघ मुक़ररु करण लाइ सिंध इलेक्ट्रॉनिक पावर रेगुलेटरी अथॉरिटी जी सिफ़ारिश काबीना हवाले। 25 सरकारी अस्पतालूं ख़ानगी शोबे जे सहकार सां हलाइण लाइ सिहत खाते जी सिफ़ारिश बि काबीना हवाले कई वई। पाकिस्तान रेलवेज़ ईद उल अज़हा ते सॼे मुल्क मां 5 आबादनि इलाइक़नि ॾांहुं वेंदड़ शहरियुनि खे सहूलियत फ़राहम करण लाइ ख़ासि रेलगाॾियूं हलाइण जो फ़ैसिलो करे वरितो। पहिरीं ईद स्पेशल ट्रेन 8 जुलाई सुबुह जो 10 वॻे कोयटा खां मुल्तान, साहिवाल, लाहौर रस्ते पेशावर पहुचंदी। ॿी ईद स्पेशल ट्रेन 8 जुलाई ते कराची खां शाम 7:45 वॻे रवानी थींदी जेका मुल्तान ऐं फैसलाबाद रस्ते लाहौर पहुचंदी। 3 ईद स्पेशल ट्रेन 13 जुलाई ते लाहौर खां कराची लाइ निकिरंदी। अदालती हुक्मनि ते दुआ ज़हरा खे 10 रुकनी मेडिकल बोर्ड जे साम्हूं पेश कयो वियो। दुआ ज़हरा जूं मुख़्तलिफ़ टेस्टूं ऐं एक्सरे कया विया। पैदाइशी सर्टिफिकेट समेत ॿिया दस्तावेज़ बि चेक कया विया। सिहत खाते पारां जोड़ियल मेडिकल बोर्ड जी सरबराही डाओ मेडिकल जी प्रिंसिपल सबा सुहेल करे रही आहे। शिकारपुर में कॉलेज रोड ते विरोही बिरादरी जे बिंदुरियुनि में झेड़ो फायरिंग में 2 ॼणा मारिजी विया।
मार्जवेरन में मोहम्मद ज़करिया ऐं जमील अहमद बिरोही शामिल। लाड़काने जे रिंद कॉलोनी मां पुराणे गंदे नाले मां नींगर जो लाश जी सुञाणप नींगर असगर अली खरल तौर थी। मुल्क के मुख्तलिफ शहरन में बरसात जो सिलसिलो जारी। सिंध में बरसात जो पहिरियों स्पेल अॼु शाम या रात खां शुरू थींदो। मौसमियात खाते जो चवण है त 3 खां 4 जुलाई ताईं कराची में आंधारी सां गॾु तेज़ बरसात जो इम्कान है। कराची, हैदराबाद, बदीन, ठट्टो, थरपारकर, उमरकोट, टंडो अलियार ऐं दादू में मींहुं पवंदो। कराची में अर्बन फ्लडिंग जो ख़तरो है। KPK, बलोचिस्तान, पंजाब, सिब्बी, खुजा, नसीराबाद ऐं पंजगोर में बरसात जो वसकारो थींदो। तूफ़ानी बरसातुनि जे ख़दशे सबबि ठट्टे जे ज़िलई इंतज़ामिया कलम 144 लागू करे छॾियो। डंढुनि, वाहन ऐं वाटर पार्कनि में विंझण ते पाबंदी नोटिफिकेशन जारी। सिंधु दरिया में गुड्डू बैराज वटि पानी जे वहकिरनि में वाधि थियण बदिरां मुसलसिल लाथ अचण लॻी। गुड्डू बैराज वटि पानी जो मथां वहकिरो 72,610 क्यूसेक ऐं हेठां वहकिरो 56,139 क्यूसेक रिकॉर्ड कयो वियो। 24 कलाकनि दौरान गुड्डू बैराज वटि पानी जे वहकिरनि में 9,000 क्यूसेक लाथ आई। गुड्डू बैराज वटि पानी जे वहकिरनि में लाथ सबबि बैराज मां निकिरंदड़ केनाल्स में बि पानी जी सतह घटिजण लॻी। सिंध के मुख्तलिफ शहरन में पानी की खोट खिलाफ आबादगारन तोड़े सियासी समाजी धुरियुनि तरफां एहतिजाजी मुज़ाहरा ऐं धरना। गढ़ी खैरो ऐं नसीराबाद में आबादगारन जा पानी की शदीद खोट के खिलाफ मुज़ाहरा ऐं धरना। आबादगारन जो चवण है त ज़रई पानी की खोट सबब ज़मीनूं बंजर बणिजी रहियूं आहिनि ऐं फाका कशी करण ते मजबूर आहियूं। सिंध में बिजली की बदतरीन लोडशेडिंग जो सिलसिलो जारी। शहरी सरापा एहतिजाज। ढकण में शहरन जो बिजली की बंदिश खिलाफ शिकारपुर रतेबिरो रोड ते एहतिजाजी धरणो। मीरपुर साकरो में 5 ॾींहनि खां बिजली की बंदिश खिलाफ शहरी रोडन ते निकिरी आया। क़ौमी शाहराह ते एहतिजाजी धरणो। सिंधुड़ी भरसा हिंगोनो टाउन कमेटी के वार्ड नंबर 3 ते कामयाब उम्मीदवार रुखसाना शर के पुट पारां हवाई फायरिंग वारो मामलो। सरमद शर पारां जुनेद हथियारन से फायरिंग वारी वीडियो वायरल थियण खां पोइ SSP नोटिस वरतो। जांच लाइ DSP CIA फज़ल हक चांडियो जांच ऑफिसर मुक़रर। बिरिया रोड भरिसां 2 महीना अॻु मुबैना तौरु अगवा थियल लाखा रोड वासिन नारी समीना कमल वझ वठी माइटनि वटि पहुची वई। नारी इंकशाफ़ कयो आहे त खेसि 7 जवाबदारनि अगवा करे अणॼातल हंधि रखियो ऐं तशदुद करण सां गॾोगॾु ज़्यादती कंदा रहिया। साण सां ज़बरदस्ती निकाह पिणु कयो वियो। ऐं राणीपुर मां अगवा थियल ॿारड़ो आदेश कुमार बाज़ियाब न थी सघियो। जस्कम जे सर ते ॿारड़े जी बाज़ियाबी लाइ शहर में मुकमल शटर बंद हड़ताल कई वई। क़ौमी शाहराह ते एहतिजाजी धरणो, सवें गाॾियूं बीहजी वियूं। रोड ब्लॉक। ॿारड़े आदेश जी बाज़ियाबी लाइ सिंध जे ॿियनि शहरनि में भी एहतिजाज जो सिलसिलो जारी।